नाज़िब रियालो वेझो उलराई जतोई धुरन में हलंदड़ तकरार ता 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। तफ़सील वधीक मालूम कयो था ज़फ़र बलोच खान। जी ज़फ़र। जी पिरालो बरसा ओसरा जे कश्मीर इलाके में उल्हा ऐं जतोई बिरादरी जे ॿियनि धुरनि में हलंदड़ संघर्ष ॿीहर तेज़ थी रहिया आहिनि, जंहिंमें उल्हा ऐं जतोई बिरादरी जे हथियारबंदनि कटिहार इलाइक़े सिंधू दरिया वटि हिक ॿिए मथां छिती फायरिंग शुरू कई आहे। ॼाणायल धुरनि में छिती फायरिंग सबबि गोलियूं लॻण करे उल्हा धुर ॾांहुं नौजवान पंहिंजो माजिद पुट अली बख्श उल्हो ऐं पंहिंजो गनी बख्श उल्हो जे मौक़े ते क़तल थी विया आहिनि, जॾहिं त ॿिन्ही धुरनि में हिकु वाक़िए समेत गोलियूं लॻण करे जेके 5 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी विया आहिनि। उल्हा बिरादरी जे चङे मुड़ुस गुलाम अब्बास उल्हो राबते ते ॿुधायो त असां पंहिंजे ज़मीन ते पोइ रहिया हुआसीं। अदन मुखालिफ़ दौर जतोई बिरादरी जे हथियारबंदनि असां मथां ओचितो छिती फायरिंग करे ॾिनी आहे, जंहिंमें गोलियूं लॻण करे 3 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 5 ॼणा ज़ख़्मी पिणु थी विया आहिनि। हुतां इतला मिलिया आहिनि त पंहिंजो गुलबरा ऐं जतोई बिरादरी में फायरिंग दौरान जेको जतोई बिरादरी पिणु 1 ॼणो मारिजी वियो आहे। जी ज़फ़र अवां जी महिरबानी।